जो जेको टे बैराज आहिनि, गुडू बैराज, सखर बैराज ऐं कोटड़ी बैराज। त असां जेको पंजाब खां सिंध में दरिया दाख़िल थींदो आहे त हीउ पहिरियों बैराज आहे। जंहिंजो नालो छा आहे सर ऑफिशियल? ऑफिशियली गुड्डू बैराज नालो। गुड्डू बैराज। गुड्डू नाले को मज़ारी हुयो हितों जो तर जो चङो मुहांडरो हुयो। उन जी निस्बत सां ही इलाइक़ो गुड्डू जे नाले सां सॾिबो आहे। तंहिं करे गुड्डू थर्मल पावर, गुड्डू बैराज गुड्डू जे नाले सां ई आहिनि। इन्हनि जी ज़रई अहमियत बि आहे ऐं इन्हनि जी यानी रोड रस्तनि ऐं मवासिलात जे हवाले सां जीअं मूं अर्ज़ु कयो त हीअ रहीमियार ख़ान ऐं कश्मीर जे विच में अधु थी वञे थो मुफ़ासिलो बजाए ॿिए पासे खां वञण जे। हींअर त रुझान खां बि मुख़्तलिफ़ पुलूं ठही चुकियूं आहिनि। पंजाब वारनि वॾी महिनत कई आहे, उन्हनि कोट मिठण वटि बि हिकिड़ी पुल ठाही आहे। यानी असांखे जेके मुंहिंजी पंहिंजी उमिरि आई एम 48 इयर्स, असां गुड्डू बैराज, सखर बैराज, कोटड़ी बैराज, मोरो पुल ॾिठीसीं त उहा अञा ताईं ॾिसंदा था अचूं। जॾहिं त असां पंजाब में को बि पुल, को बि बैराज इन तर में न हुयो। इहे सभु राजनपुर रुझान जा माण्हू कश्मीर खां थी वेंदा, पर उन्हनि जे हुकूमतनि सुठी मनसूबाबंदी जे तहत उते 3 पुलियूं ठाहे छॾियूं आहिनि। उन्हनि माण्हुनि खे कश्मीर अचण जी ज़रूरत ई न आहे। त जिते बि को सिनती यूनिट आहे, जिते बि का मैदनियात आहे, जिते बि का अहिड़े क़िस्म जी डेवलपमेंट थिए थी पई, गैस थी निकिरे, कोयलो थो निकिरे, या पंहिंजो हिन क़िस्म जा जेके सिनती यूनिट क़ाइमु थियनि था पिया, त उते सिंध जो माण्हुनि जी मालिकी कोन थी थिए पई। छॾियूं था इन्हनि बहसनि खे, अचो त हिन वक़्तु सिंधूअ जे मस्तु मौजनि जो सैर कयूं। ऐं हीअ क्लिप मां रिकॉर्ड कयां थो साईं अमीर गुल जे लाइ ख़ासि एज़ अ गिफ्ट डेडिकेटेड टू सैफ अली ख़ान, हू इज़ आवर कैमरा पर्सन, बट ही इज़ आवर टेक्निकल एक्सपर्ट, ही इज़ ऑल इन ऑल। सोहत हो जी मता चाल की चाल की चाल हिक कलम हिकड़ो मां
कीअं पूरो पवां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमां सिंध मुंहिंजी अमां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां छा लिखी छा लिखां हुन जनम लाइ वचन थो करियां मां जिते बि हुजां मां जिते बि हुजां ओ सिंध तुंहिंजो थियां हिन जनम हुन जनम लाइ वचन थो करियां हिन जनम हुन जनम लाइ